कारे हाल है होटल आ रहा अब आओ बा पानी देखने आ हाँ ये यार जबरदस्त है खुलल मुल्क का मना भी है पानी खणिया बा पानी खणिया ते अची वेजी ना होटल ते वना खुलल ते अकेला पानी पानी आ हां शरबत न कंदा हो शरबत ना पानी है हां रोजा खत्म थिया हां थदो आ ना हां थदो और थोड़ी बर्फ बचे गर्मी आ मामा नहीं थदो पूरो बर्फ है तो काम करना है मानी कंदा हो ना हां मानी चाय भी हां हर शय मिलदी है आओ तू नहीं दे ऑर्डर जा वरदे या बेओ को वरी वो जो ही दो आवने के मोकलना बा जल्दी मोकले सही है थदो दा है पानी शरबत नारा डी है भैया रमजान नहीं बरकत में अल्लाह बा गाड़े है अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हाँ हुकुम क्यों? खैर है कुछ हाँ खैर है। काम कमना है मैं होटल पे आओ माने खैर मैं ऑर्डर बैठनी आया बाबा। अच्छा ता ऑर्डर उठा जी, जी, हाँ। माशाल्लाह लगा ऑफिस रे ईद लगी पे आना है। हाँ ना ये जो सीजन है ना। हुकुम क्यों? माने आए ना अरे मानी है ना, मानी है, चाय है, कोल्ड ड्रिंक है, जूस है, हर चीज है ना। भाजी में दर्शन मिलती ना सर सेंधा के मुर्गी मिलती, दाल मिलती, कढ़ाई मिलती, बड़ो गोश्त मिल दो, छेलो मिल दो, मतलब हर सिस्टम मिल दो बस। खाइंदा हूँ जा बजे बता रहे हो। कढ़ाई मिलती है ताजी ताजी जान ईद जो मोकलो को पे ताजो छेलो कुटवा दी। नसे सा भी तो भला पैसा चाहिए वाला वो ही तो ना खा तो बाकी बुकरी खा जाते कबर में खा जाते गाना खा जाते सो बात सब मिला खैर खुशी में। अच्छा खुशी में अच्छा खणी जाने कढ़ाई खणे यार नहीं भले जतरी बने जेतरी बने मुझे मतलब आज का मां खाई सका ना भाई सही पुआने ता वाले घणा खाइंदा हो उके केड़ी खबर किलो हो जे किलो। हां बची तो पोर तो का सर का अच्छा घर जा बार-बार बचंदा है है ना मां एकड़ो है अगलो है ना। हां एकड़ो हां किलो माना सुठी है सपा ठीक है तकड़ कर गाड़ी निकली वेंदी गोटा जी ठीक है आए मत करो हां यार अच्छे मना मिले गाड़ी यार देर के मारे छरेस एक तो झोलो लगो पे गर्मी भी मुंह धो जिस ताईं मुंह के चंडो वण वाले के मिलइंदो हां है बर्फ लगोगा बर्फ हां बिया भी सब लोगों का यार वही वाले का देर के ले सो पानी दो आविया भी वही वाले का देर के ले सो हला बा हां बा अचो अचो अच्छा सर ए छा का है खड़िया भाग में यार ओ काथे आओ जो चयो मां कढ़ाई काथे आ कढ़ाई चार थींदी थोड़ो टाइम लगंदो जस ताईं तव्हां है एतरो टाइम असा आया ने सही सही वो तो सही आई जो मौके बाद भजन कार लगी प्यारी सदा टेस्ट कयो बस तैयार थे ना ए छा जला खणे है तो माने चा ये सलाद है सलवात पड़ा पर ना ये खाए खीरा है ना ये तू खाए बाबा जस ताईं सा ए मां ने पैसा ही ना ने सही मां हो बाबा फ्री है हां ये फ्री है फ्रीया फ्री है मुफ्त जो ये हां मुफ्त जो है ना एक ग्राहकन के फ्री में दींदा हूं हाँ। हां जिसने कढ़ाई तैयार थे भाई भाई बोर थींदो कढ़ाई बटर में थोड़ा बहुत देर से खड़ी है तो 2 मिनट हां हां टाइम में लगंदो हां हल हल चले जी तू वंज बस हां हां ठीक है हां ठारा जाए भली सही माना हां हिते एकदम खादी ना वरी बन हां ना हां भली भली ठारा ठीक हां वंज वंज तू वंज बड़ी गाल थी यार माना है मुक्त थी और बस पैसा शायद है यार मन तो पंजा है ना बस को है ना सा खावा ना बाकी हर बल कढ़ाई वरी शायद है पैसा ये है ना बात दरिया ते तो क्या कह रहे मां बेटो ये तो ये वजा पे कार ते दिठम अच्छा गाड़ी बंद कर के ना शीशो ना हो अच्छा तो शीशो ना है ना एसी खराब थी पई हां मान तो खादी होंदे सकर में गाड़ी मानी खायो मैंने टेस्ट कई दा अब टेस्ट का हेट रखो ना बा न हिते आने तो हथ में हो जे हेड केर निबड़े थलो मानो ने थक भी पंदो हेट में थी हां मुझे ला कुछ वठी आवा ना हां सकर मो इतो दर भारत जाम पाचारी क्यों ना हेड तो सही मां आगे बच्चा के हमें उनके कढ़ाई जो ऑर्डर नो में ना जो तो फ्री जो अब मां चा फ्री हम मुझे मतलब है एटो जो तो फ्री है मुफ्त में है फ्री है तो मां खावा ना पैसन जी शे तू खा हां हां ना पैसा तू करी ना कढ़ाई जा हां कढ़ाई जा ना कढ़ाई में का दो हम बीमार है माता जी बीमार है कढ़ाई मार न जा कोई ऑर्डर किए तो खणी लो मां जो ये खान आयो मैं मां ये तो पानी ये मुफ्त में खाना है हां मानी पंज घर खणी आवा जो
मां ख़बर आहे हिते मुफ़्त में खाईंदे तूं मोचड़ा खाईंदे हिते वे अचो हला न न हाणे उहो मालिक जो अचण जो टाइम आहे न होटल वारे जो हलो ना गॾु हला मां बसि हेॾे वियां थो अरे ना हाणे यार ए यार दाल मारे फोन कई हुयो हल वे हा हा साईं दाल मां पैसो दाल जी कढ़ाई खे ते भली आहे फ्री वारी बसि हिकिड़ी मानी पंहिंजी घरों साण हुई जेको थियो त मैं इहो ई खणिजो उथण वारी कयां कुझु अहिड़ी आहे होटल वारनि खे अची न वञे निकिरण वारी कयां साईं कढ़ाई कढ़ाई तैयार है बस मैं खणी जा ना कढ़ाई कढ़ाई यार छेले ही कढ़ाई तैयार करे था कढ़ाई कहीं बाबा किलो कढ़ाई बाबा तैयार कया नहीं है की ना बाबा मां बीमार माण्हू माता जी बीमारी आहे मां कढ़ाई जो कंदुमि बाबा ओए बाबा गालियूं वठी तो कंदे किलो खणिया पैसो जाम आई ता हे जो किताब है ना खीरा हां सदा ना सही ये सदा हां इन जे ला मां मानी पंहिंजे घरों खणंदो आहियां जाॾे बि वेंदो आहियां हाँ। न मानी साण हूंदी आहे पोइ हे होटल वारा इहा फ्री में ॾींदा आहिनि न साईं न तो ब्लड प्रेशर जो मरीज है जो मानी खणी घुमंदो आ बस परे वेंदा आहियूं हिन जे करे भई अलाह तोखे ख़ुशि कंदो हे फ्री वारी जे करे न सलाह त वॾो हूंदो हला मानी वटि रोती वञा हिकिड़ो ॿियो अची वियो न त करार थींदा हे त मानी जे पियो थी खाई छॾिया मां हलां थो है कढ़ाई वो कढ़ाई न चई आहे मां छो कढ़ाई चवंदुमि यार भला हरू भरू ज़ोरी खींची न वञो छा जलील यार है ना छो थो लॻे कॾहिं मां भला मां खाधी साईं मानी किलो पंहिंजी कढ़ाई तैयार किया तो वो केर खाइंदो बाकी किलो कढ़ाई तयारु कई होटल में माण्हू जंहिं ऑर्डर न ॾिनो खाराए न भला मां खाई छॾिया फ्री जी चीज ॾिसो था माना उते टुटी था तूं पोइ पाण चयो न चई त फ्री जान पुछो मत खां मां कढ़ाई खाईंदो तो फ्री में मिलदो न कढ़ाई छो खावां हर को गरीब लॻो पिया तव्हां एतिरो करो मां खाराए सघंदो आहे अलाह तव्हांखे ख़ुशि रखे कढ़ाई छो था खारायो तकलीफ़ था कयो हरू भरू गरीब माण्हू हर को अलाह ख़ुशि करे वापसि अरे ये तो ज़ालिम है यार बाबा अलाह ज़रा करे ॾिस मामा जहिड़ो कंदे चाहे सॼी ख़ल्क़ ॿुधे थी छो थो असांजी बेइज़ती कराए भला अजी खलक जो कर तू ॾिसी वेठी आ न बीमार माण्हू आहे मां ॾिसो अची रखो मानी वेड़े घुमंदो वतां थो शहर में मां जाॾे निकिरंदो आहियां मां रख वारो माण्हू आहे यार मामा भला तव्हां बि निकिता जाॾे करे भला रख जी मानी साण हुई न साईं मूंखे ॾिठो आहे न साईं हाणे कढ़ाई मां खाईंदुमि अच्छा हिननि चयो हूंदी मतां हिन मामे चयो हुजे हिनखे सेखारियो हुई ईअं चइनि हर बार यार मुंहिंजी लॻी हो कान्हे हो कहिड़ो जेको ॿियो वेठो वॾे मुंहिंजो नालो खीरो मारो यार जहिड़ो तूं उन ई चई हूंदई कढ़ाई हाँ हा वो तो पर हुयो ई कोन